नाज़रीन, मोरो शहर अंदर बरसात तबाही पखेड़ी छॾी आहे। पब्लिक हेल्थ इंचार्ज आयल करोड़ें रुपयनि जी बजट बाबति सवाल जो जवाब न ॾिनो। SS न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो मूजिबि बरसात सबबि शहर ऐं केतिरा ई ॻोठ पाणीअ जी लपेट में आहिनि। ग़रीब आबादकारनि जा फ़सुल बि तबाह थी विया। पब्लिक हेल्थ इंतज़ामिया इंचार्ज मंज़ूर ॿोहियो सहाफ़ियुनि पारां कयल सवालनि ते मछिड़जी पियो ऐं चवणु लॻो त मां पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जो ऑफिसर न आहियां। ॿिए पासे मोरो शहर जे आबादकार राशिद अली भट्टीअ जो करोड़ें रुपयनि जो फ़सुलु वोड़नि जुअर ऐं कमंद तबाह थी चुको आहे। हुननि शहर ऐं ॻोठाणनि मां पाणी नेकाल न करण बाबति पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ नोटिस वठण ऐं इंक्वायरी कराइण जी घुर कई आहे। पब्लिक हेल्थ जो सर्वेर आहे, साईं जिन खां मौक़ुफ़ वठण जे लाइ चयो आहे। चए थो त मां मौक़ुफ़ नथो रही सघां, जेको मौक़ुफ़ नथो हुजे। बहरहाल हिन जी नाअहली आहे ऐं लापरवाही आहे, जंहिंजे करे मोरो शहर ॿुॾी रहियो आहे। गॾोगॾु हिते शहर में खंड पियो आहे, कंहिंजी बि माण्हू ॿुधण जे लाइ तयारु आहे। हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। असां आबादगार आहियूं, 6 कलाक थी विया आहिनि, हिन महिल ताईं पाणी बंदि कोन कराए सघियो आहे ऐं हिन जी नाअहली जे करे ई सभु कुझु थियो आहे। हींअर बि तव्हांखे स्टेटमेंट ई नथो अचे त हीउ छा कंदो।